कहिड़ो ड्रामो सर? सुल्तान सुल्तान फातिर चांहि पी किया? हाँ ॿियो कंहिं अस्सलाम वालेकुम। अदा इहो पंहिंजो ख़ादिम उर्फ सालू तव्हांखे मुंहिंजे शहर पीरोसण जो मिठाई जो दुकान आहे उजण साहब स्पेशली मूंखे चई त सालू खे सलाम ॾींदा। साईं उजण साहब वालेकुम अस्सलाम। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, लख थोरा लख कुर्ब। कॾहिं तव्हांजी हिते मिठाई खाईंदासीं ऐं 2-3 किलो घर लाइ वठंदासीं। इंशाल्लाह जल्दी तव्हांजे ॻोठ में ईंदासीं, तव्हांजे शहर में ईंदासीं, तव्हांजे दुकान में ईंदासीं ऐं तव्हांजो रत पीअंदासीं। छो जो हुन मूंखे चयो त साईं तव्हां माना मूंसां खे माण्हुनि जा सलाम ॾिना आहिनि ऐं मीर खे बि सजावल खे बि, पर मुंहिंजा स्पेशली सलाम जेके सालू खे ज़रूरु छो जो सालूअ खे सलाम ॾिए ई कोन। सालूअ खे केरु सलाम ॾिए ई कोन। सालूअ खे बचुन जा बि सलाम कोन था मिलनि, छो जो विच में इहे सलाम लीमो खाई थो वञे। उजण साहब तव्हांजी महिरबानी जो सालूअ ॾे सलाम मोकिलिया अथव। वालेकुम सलाम, हर हर वालेकुम सलाम। ऐं मिठाई जो दुकानु अथसि ऐं मिठाई दुकान जे भरिसां वरी हिकिड़ो होटल आहे जिते रुॻो सिंधी फिल्मूं हलंदियूं साईं आहिनि। माशाल्लाह इहे होटल वारा बाबा हुजनि जेके रुॻो सिंधी फिल्मूं था हलाइनि ऐं उजण साहब जी मिठाई ते ईंदासीं, हमलो कंदासीं मक्खन वांगुरु ऐं रुॻो गुलाब जामुन खाईंदासीं। गुलाब जामुन साईं अच्छा गुलाब जामुन साईं माफ़ कजो, छो जो मिठाई असां ग़रीब माण्हू खाऊं कोन, नाला साईं गुलाब सर गुलण माना इहो कंटिन्यूटी अथसि माना इहो इन वॻे तोखे ज़लील न कयो, तो वॻे खे ज़लील कयो। फासी थो करे। ॿी ॻाल्हि त असां शुक्रगुज़ार आहियूं उस्ताद ज़ुल्फ़कार बुर्जी जे चैनल जा, जंहिं असांखे हक़ीक़त पुछो त मतिलबु अञा मशहूरु कयो आहे। चलो घणा चवंदा यार इहो असां तव्हांजे भाऊ ज़ुल्फ़कार बुर्जी जे चैनल ते ॾिठो आहे। साईं महिरबानी बुर्जी साहब, मशहूरु था कयो। थैंक यू। मुझे डांस रखियो अथई। महिरबानी माण्हुनि में वॾी बेचैनी आहे त माना ड्रामो तकरार छो बंदि थी वियो आहे? बंदि किथे थियो आहे? हे तकरार जो वक़्तु वेठो आहे, हो सालू वेठो आहे, हेॾो बुलण वेठो आहे, हेॾो फुलण वेठो आहे, हीअ हेॾो झुलण वेठो आहे। एजाज़ बि आहे, एजाज़ बि गॾु आहे। साईं चवां पियो उजण साहब उन ॾींहुं बाई चांस छोकिरो आहे चांडियो मंसूर चांडियो जो होटल आहे, उहो ॾाढो सताईंदो आहे त सर चांहि पी चांहि पी। पोइ वरी बाई चांस मुंहिंजे ख़्याल में ईद खां ॿियो 2 ॾींहुं अलाए चोथों ॾींहुं वियुसि त उजण साहब माना भॼंदो आहे। पहिरियां त पुछी तकरार लाइ कॾहिं हलंदो, तकरार जल्दी शुरू थींदो, बसि देरि न आहे। ऐं रमज़ान जे करे गाॾी कोन कईसीं, उन जे करे ब्रेक अची वियो आहे। पोइ चईसीं मुंहिंजा सलाम जेके आहिनि तव्हां सालू खे ॾिजो। मुंहिंजो सालू जी वरी अहमियत आहे। साईं हा उजण साहब अॻिते लाइ गुलण लाइ बि सलाम मोकिलियो। हे थोरो साड़ो माण्हू आहे, साड़ थो करे। न गुलण जी पज़ीराई सुठी थी आहे, खाए खला थो, पर माना उहो साईं जो शेर तव्हां ॿुधायो बदनाम के नाम में। वो शेर है तो मतलब बदनाम जो होंगे क्या नाम न होगा? नाम सो इसको बुछड़ा होने के सिवा और कोई काम न होगा। शेर है कि कुत्ते का पैर है। जो वक्त केड़ा हलन सब खेल रबा कर तब ठीक है। माल सही न करम रमज़ान शरीफ गुजारियो रांधण में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। रमज़ान शरीफ कुछ गोठ गुजारियो थी, कुछ हैदराबाद गुजारियो। हाँ हैदराबाद घर में हैदराबाद में कितना 4 कोना हो से अड़ी ये पे बोला वक्त जो करेक्ट बोला के तो लग वजे माशाअल्लाह मुंजा तो मज़ो पियो अचे। हाँ मोट मिले थी बाकायदे तमाम सुठी बाकायदे मोट मिले थी, तमाम फर्स्ट क्लास ड्रामो हले तो पियो। सही अञा हलंदो, अञा बोला ड्रामे वॾी असांखे मोट मिली आहे, ड्रामे जी इज़त मिली आहे। हा न हा दोस्तनि वॾी इज़त करेक्ट तव्हांजो माशाअल्लाह डिफरेंट आहे। हा तमामु बहितरीनु करेक्ट लिखियलु आहे। सुठो करेक्टर।
कोशिशि कयूं था निभाइण जी हा। चांहि जो वक़्फ़ो आहे 200 जो चांहि जे वक़्फ़े करे जेको आहे मूं चयो त संगत जा सलाम अमानत बा हिफ़ाज़त पहुचाइणा आहिनि सो सालू खे हुजण साहिब जा सलाम पहुता वरी महिरबानी तव्हांजी थैंक यू